नागराज साहब, इंफॉर्मेशन सेक्रेटरी तालका मैरापुर, साईं तारिक मुंडियो साहब, इंफॉर्मेशन सेक्रेटरी तालका कडियारो, जुल्करनैन मला साहब, आलेपोटो साहब, अलीजर नुनारी साहब, मिठा खान कंबो साहब, मुजफ्फर भुट्टो साहब, साजिद सलीम साहब, सलीम नुनारी साहब, फलक शेर नुनारी बदन पोटो सॉरी मलक साहब, स्टेज ते वेठल पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मोअज़्ज़ीन, मैरापुर जा मोअज़्ज़ीन, नुनारी साहब, राजा साहब ऐं ॿिया जेके भी दोस्त स्टेज ते वेठल आहियो, क़ाबिल एहतराम तव्हां सभु दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। जी भुट्टो असां नायती मशहूर आहियूं फलक शेर ऐं सलीम साहब जा जिन्हनि असांजे शॉर्ट नोटिस ते एतिरा मोहबती माण्हू, एतिरा दोस्त, जज़्बाती दोस्त गॾु कया आहिनि। असांजो स्केड्यूल प्रोग्राम कोन हुयो, न को जलसे जो को टाइम हुयो, हे सिर्फ़ु चाह जी दावत हुई जो असां अचूं पिया। साईं वारा 2-3 ॾींहं पहिरियां असां वटि आया हुया। साईं वारनि जो ख़ानदान या साईं वारनि जी हिस्ट्री शराफ़त आहे ऐं साईं वारनि हमेशह जेको आहे दोस्तनि सां गॾु मोहबत जेके असांखे साईं वारनि ॿुधाई त असांजी मैरापुर में हेॾी मोहबत आहे उहा हिते ज़ाहिर थी थिए। उन्हनि जे लफ़्ज़नि में, उन्हनि जी शराफ़त में, उन्हनि जी हिमत अॼु सिर्फ़ु हिकिड़े शॉर्ट नोटिस ते एतिरा दोस्त मोहबती दोस्त गॾु कया आहिनि। इन सां ज़ाहिर थिए थो त साईं वारनि जी ॿाह वधण जी वाट आहे ऐं असां ख़ुशकिस्मत आहियूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वरी पहिरियां बि हिननि जा रूहानी तरीक़े सां ते पीपल्स पार्टी में गॾु हुया ऐं शायदि जिस्मानी तौर ते पीपल्स पार्टी सां गॾु न हुया, लेकिन अॼु रूहानी ऐं जिस्मानी तौर सां वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी में पाकिस्तान पीपल्स पार्टी में वरी असां सां गॾु आहिनि। मां हर जॻह ते ॻाल्हि कंदो आहियां त पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾी पार्टी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी बिरादरियुनि जी पार्टी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी में न ज़ात, न का रंग या नस्ल ॾिठी वेंदी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी में हर दोस्त, हर ज़ात, हर नस्ल, हर बिरादरी खे ओतिरी अहमियत मिलती आहे जेतिरी अगरि मूंखे एज़ अ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट या मुंहिंजो चंद काउंसलर हुया ऐं चेयरमैन मुखालिफ़ दुर जो हुयो। अॼु असां हिकिड़े नंढी चाह पार्टी में अगरि हेतिरा मोहबती दोस्त गॾु था थियनि त मूंखे यकीन आहे त मैरापुर जो मुस्तक़बिल, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुस्तक़बिल रोशन। जॾहिं हितां खां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में MP MLA थिया आहिनि, उन्हनि का न का स्कीम तव्हांखे ज़रूरु ॾिनी आहे। आया इहो तव्हांजो बाईपास हुजे, आया तव्हांजा मेन रोड हुजनि, इंशाअल्लाह ताला तव्हांजे रोडनि जा मसइला आहिनि, तव्हांजे नालनि जा मसइला आहिनि, लेकिन असां तव्हांखे यकीन था ॾियारायूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद हल आहे। हे जेके तव्हांजा ॿिया दोस्त असां सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जॉइन करनि था तो ॾिसनि था